दौड़ यूसी अबुल हसन डाहरी, यूसी सुहेलो, यूसी आमिर जी आवाम पारां 2 ॾींहं अॻु मेरान हाईवे नज़द दौड़ दुर मोहम्मद फाटक ते बंद करण वारी कॉल ते सवन जी तादाद में माण्हू गॾु थी विया। जॾहिं त रोड ब्लॉक करण खां अॻु पीपी अॻवान सलीम रज़ा जलबानी, हाजी इब्रार हुसैन गोरचाणी, असिस्टेंट कमिश्नर दौड़ अब्बास अली दायो, धरणे में आयल अॻवाननि गुलाम कंबर मरी, हैदरदीन मरी, मोहम्मद शरीफ जसकाणी, मौलवी फज़ल हुसैन मरी, एडवोकेट ज़ाहिद रिंद सां ॻाल्हियूं करे धरणो वक़्ती तौर ख़त्म करायो। जॾहिं त धरणे में आयल माण्हुनि जा मुतालबा टेंट, मच्छरदानियूं, राशन ऐं मेन मुतालबो सेमिनारनि जी खाटरी हुई। जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवाननि सलीम रज़ा जलबानी, हाजी इब्रार हुसैन गोरचाणी ऐं असिस्टेंट कमिश्नर दौड़ अब्बास अली दायो मुतालबा मञीदे चयो त सुभाणे अंगारे जे ॾींहुं सेमिनारनि जी खाटरी खणाई वेंदी ऐं 4 ॾींहंनि बाद मुतासिरनि में राशन, टेंट, मच्छरदानियूं पिणु तक़सीम कयूं वेंदियूं। जॾहिं त धरणे में आयल माण्हुनि चयो त मुक़ररा टाइम ते असांजा कम न थिया त असां दौड़ जलबानी हाउस या गोरचाणी हाउस ते ख़मीस जे ॾींहुं धरणो हणी वेही रहंदासीं।